अम्मा राजा आज ॾाढी खुश पई लगी को भला। बस अम्मा इएं ई कॾहिं कॾहिं रूह भॻीअ मां निकिरी ज्वार जियां उभरंदो आहे त दिल कुछ ॻाल्हाइण लाइ चवंदी आहे। अॼु तो त मूंखे को वक़्तु यादि ॾियाराए छॾियो आहे। कहिड़ो वक़्तु अम्मा? वो वक़्तु जॾहिं तुंहिंजो बाबा जवानी में हो, वो मूंखे समुंड ते वठी वॾे होड़े में विहारे परे वॾे पाणी में घुमाइण वठी वेंदो। ग्राम हैदरी केटी बंदर पोइ अची ते ख़लीफ़ा ते लहंदा हुआसीं। छो जो इते ख़लीफ़ा में मुंहिंजा अभाणा कख आहिनि ऐं हिन कखनि खां घणो वक़्तु परे नथी रही सघां। अम्मा मूंखे इहो ॿुधाए त अब्बा जवानीअ में कीअं हुयो? तुंहिंजो अब्बा जवानी में सुभारो हुयो, सुहिणो हुयो। अच्छा मुंहिंजी अम्मा बि त सुहिणी आहे। मुंहिंजी शहज़ादी बि त सुहिणी आहे। लाला मानी खाईंदी आ? हलिया 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 मानी खा हलिया। ही आहिनि उहे कातिल सिम नाला जिन सॼी सामूंडी पट्टीअ खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे। ही सिम नाला आख़िर एतिरो पाणी खणी किथां था अचनि? सॼे मुल्क जो ज़हरीलो ऐं किनो पाणी हिते छोड़ कयो वेंदो आहे, जेको न सिर्फ़ आबी जीवन लाइ मौत आहे बल्कि हिन दुनिया में रहंदड़ इंसाननि जे लाइ बि हाजीकार आहे। मूंखे त पखी परे परे ताईं नज़र ई नथा अचनि। ऐं रीबा हिन बदबू खे थोरो फील त करे ॾिस। हिन बदबू जे करे हितां जा माण्हू फिफड़नि जी बीमारी में वठिजी विया आहिनि। मूंखे त हैरत थी थिए त हिननि माण्हुनि सां आख़िर एतिरो वेल छो? हीअ त ज़ुल्म जी इंतिहा आहे। हिते त कंहिंजी बि अखि नथी पए बल्कि असांजे मुल्क जी हुकूमत जी अखि बि नथी पए। अरीबा तोखे त ख़बर आहे न त 20 मई 1999 वारे वाक़े हिन इलाइक़े जा सभई माण्हू ॿोड़े ऐं लोड़े छॾिया हुआ, जिन मां अलाए केतिरनि जा अञा ताईं लाश बि न आहिनि मिली सघिया। हाँ, डेल्टाई वारी पट्टी ते रहंदड़ मलाहनि जी अखियुनि में 20 मई जी रात जा असर ॾिठा आहिनि, पर वरी बि ही वॾी हिम्मत ऐं हौसले सां जी रहिया आहिनि। अरीबा हाणे तूं ई ॿुधाए हितां जा वीचारा माण्हू कंहिं सां विढ़नि? समुंड सां, हुकूमत सां या इन्हनि वरी कातिल सिम नालनि सां? ही सभई शयूं हिननि जे लाइ मौत जो मंज़र आहिनि, पर वीचारा मौत खे अखियुनि सां ॾिसी बि जीअनि पिया। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।